अस्सलाम वालेकुम। अक मौजूद मैं आहियां ख़ादिम इमरान सरकी। अॼु को मुझो टॉपिक है वो हारी हारी जी मेहनत ते आहे। जॾहिं हारी पंहिंजो फसल तैयार कंदो आहे त पूरे जान जिस्म ऐं कुवत लगाए करे जेको आहे सो फसल तैयार कंदो आहे। जॾहिं मार्केट में खणी ईंदो आहे त उनजी क़ीमत जेको आहे घटि मां घटि जेको आहे तय कई वेंदी आहे ऐं वापारी तबिको ऐं ज़मींदार तबिको जेको आहे उन ग़रीब हारीअ जो जेको हक़ फॿाए वेंदा आहिनि। टॉपिक शुरू करण खां अॻु में मां अवां दोस्तनि खे अपील ऐं गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं सिंध धरती ऐं सिंधी क़ौम जो आवाज़ ऐं मसइला मसाइल अवां ताईं मां पहुचाईंदो रहां। सख़्त ज़मीन खे नॉर्मल बणाए करे जॾहिं उन में पाणी छॾींदो आहे, पाणी छॾण खां पोइ ॿिज पोखींदो आहे, ॿिज पोखण खां पोइ उनजी पूरा 6 महीना जेको आहे उनजी रखवाली कंदो आहे ऐं फसल तैयारु थींदो आहे। जॾहिं फसल तैयारु थी वेंदो तॾहिं वञी हारी पंहिंजे मुकमल ख़ानदान समेत, पंहिंजी नंढड़नि मासूम बचड़नि समेत, पंहिंजी घरवारी समेत उन में जान जिस्म रत पघर वहाए करे उन फसल खे लुणे करे हिकु जॻह ते गॾु खोड़ो करे रखंदा आहिनि ऐं उन में थ्रेशर लॻाए जेको आहे सो साफ़ु जेको आहे सो अन्न, जॾहिं अन्न जो खोड़ो तैयारु थी वेंदो आहे त पोइ उन मथां ज़मींदार ईंदो आहे ऐं उहो पंहिंजा कर्ज़ पखा सभु टुटल करे पहिरियां सभ खां पहिरियां त उन हारी जे खोड़े मां अधु खणंदो, अधु खणण खां पोइ उनजे मथां पूरा ख़र्चा बि हारी मथां उछलींदो ऐं मुकमल तौर ते उन जो 3 हिसा ज़मींदार खणी हली वेंदो आहे ऐं 3 हिसो फसल जो 3 हिसो मतिलबु 100 मण ते 20 मण जेको आहे सो मुश्किल आहे, पर मां हिकिड़ो अंदाज़े तौरु चवां थो त 20 मण हारी जे हिसे में ईंदा हूंदा। ऐं सिधी सही नाजाइज़ी आहे। हारी हिकु आम ऐं मिसकीन अबूझ माण्हू हूंदो आहे ऐं जेको महिनत कंदो आहे ऐं उहो जेको फसल तैयारु कंदो आहे उन फसल जे दाणनि मां असांजा शाही ऑफिसर हुजनि, शाही ख़ानदान हुजनि या जेको आहे सो अमीर तबिको हुजे या मिडिल क्लास, चाहे माई हुजां, उन जी महिनत जे उन दाणनि खे असां खाईंदा आहियूं ऐं उनखे पूरी मरातूं उनखे पूरे हक़ कॾहिं बि न आहे ॾिनो। सो हुकूमत धुर खे घुरिजे त हारी सां इंसाफ़ करे ऐं हारी खे कार्ड फ़राहम कया वञनि, उन्हनि जूं तनख़्वाहूं फ़राहम कयूं वञनि, जीअं उहो हारी कॾहिं बि ख़ुदकुशी या पंहिंजे बचनि खे बुख ते न विहाए। हू फसल तैयारु करे, दाणा तैयारु करे असांजे बचनि ताईं अमाणे थो ऐं असांजा बच्चा थोरे शाही ख़ानदान जा बच्चा उहे उन्हनि मां पलजनि था। उन शाही ख़ानदाननि त उन शाही ऑफिसरनि जा बच्चा उन मज़दूर उन हारी उन वीचारे मज़लूम जे पोखियल फसल मां पंहिंजो घरु हलाइनि था। हारी पंहिंजूं ख़ुशियूं, पंहिंजूं मुहबतूं, पंहिंजो सोच ख़्याल ख़्वाब सभु मिटी में मिलाईंदो आहे ऐं उहो ज़मीन ते महिनत कंदो आहे। उनजी सोच इहा आहे, सुबुह जो उथंदो, ज़मीन ते वेंदो, उन जा पथर बहंदो, हर हणंदो, ॿिज पोखींदो, भाण ॾींदो, फसल तैयारु कंदो, इंतज़ारु कंदो, फसल लुणींदो, लुणण खां पोइ थ्रेशर लॻाईंदो, खोड़ो तैयारु कंदो, अधु वॾेरो ज़ालिम खणी वेंदो ऐं वरी उहो ई वॾेरो ज़ालिम उनजे मथां ख़र्चा डबल ऐं ट्रिपल लॻाए करे वरी उन ॿिए अधु मां बि अधु खणी वेंदुसि। थोरो घणो वञी उन हारीअ जो बचंदो जेको 6 महीना उन में पंहिंजे बचनि जो गुज़ारो कंदो। पोइ उनजा बच्चा हिकु राति खाईंदा त सुबुह जो ॿी राति जो बुख ते हूंदा। वरी उहो ई हारी मज़दूरी जे लाइ निकिरंदो ऐं मज़दूरी उनजो जेको आहे उनजे मज़दूरी पूरी मिलंदी कोन। उहो मिसकिन रणंदो, मरंदो, रुलंदो। इहा नसल कुशाई आहे हारीअ जी। कंहिं बि मुल्क में वञ ईअं एॾो वॾो ज़ुल्म हारी सां न थींदो आहे जेको ज़ुल्म हिते ऐं पाकिस्तान जे अंदरि थिए पियो। हारीअ सां नाजाइज़ियूं, हारीअ सां नाइंसाफ़ियूं, हारी जी ख़ुदकुशी करण ते मजबूर करण वारा इहा हुकूमती धुर सरमाएदार वॾेरा शाही आहिनि। सो ख़ुदारा ॿियनि मुल्कनि में ईअं न आहे। जहिड़ा जहिड़ा तव्हां मुल्क ॾिसो जेके अॻिना आहिनि, चाइना केॾो अॻे आहे या इहे आहिनि, उहा हारीअ जी महिनत जो उन्हनि वटि क़दुरु इज़त एतिराम आहे। सो ख़ुदारा हुकूमत खे घुरिजे त हिन हारनि जे लाइ को अहिड़ो पैकेज तैयारु करे जीअं उन्हनि जा बच्चा बि ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघनि। शाह इनायत हिकिड़ो नारो लॻायो जेको खेॾे सो खाए, उनखे क़तल कयो वियो। मखदूम बिलाल ॻाल्हायो त उनखे घाणे में पिड़ियो वियो। ॻाल्हाइण वारो त को आहे ई कान। नोटिस वठण जे लाइ जेके अॻियां वेठा आहिनि सभु अंधा ॿोड़ा गूंगा वेठा आहिनि। असैम्बली में इन हारी जे वोट ते हुकूमत ठाहिण वारा ज़मींदार तबिको
वापारी तबको ऐं हारीअ जी नस्ल कुशाई करण वारा बि इहे ई साॻिया। सो कम से कम एतिरो त सोचणु घुरिजे जेके जंहिंजे पघर मां असांजा बच्चा खाइनि था त मां बि उन जे बच्चनि जे लाइ कुझु न कुझु सोचां, छो त ज़िंदगी मुख़्तसर आहे, चंद ॾींहंनि जी आहे। काफ़ी नवाब आया, काफ़ी नवाब मरी विया, फ़िरौन आया, फ़िरौन मरी वियो, यज़ीज़ आयो, यज़ीज़ ख़तमु थी वियो। तव्हांजो बि वारो अचिणो आहे। सुभाणे अलाह जे दर कहिड़ो मुंहुं ॾेखारींदा बि। हिन खां बहितर आहे अलाह जे साम्हूं सुरख़ुरू थियण जे लाइ उन हारीअ जी मदद कयो, उनखे पंहिंजो हक़ु ॾियो। हिकु त महांगाई करे छॾी अथऊं आसमान खां वधीक। एॾी महांगाई में हारी पंहिंजा बच्चा कीअं पाले? हू असांजे बच्चनि जी बुख ख़तमु करण लाइ पूरी ज़िंदगी पंहिंजे मासूम बच्चनि समेत ज़मीन में लॻाए छॾे थो। पकी ऐं सख़्तु ज़मीन खे नरम करे फसल तयारु करे थो, ऐं उहो जॾहिं फसल तयारु करे असांजी मार्केट में आने थो ऐं असांजे घरनि में उनजो जेको खाद खुराक पहुचे पई, कणिक जी सूरत में, चांवर जी सूरत में, अटे जी सूरत में, इहे सभु हारी जी महिनत आहे। ऐं हारीअ जे लाइ असां कुझु न कयोसीं। सो हुकूमत खे घुरिजे त इन्हनि माण्हुनि जे लाइ अहिड़ो को रिलीफ ऐं सुठो को पैकेज ॾे जीअं इन्हनि जा बच्चा बि ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघनि, सुठा कपिड़ा पाए सघनि, सुठनि स्कूलनि में वञी सघनि। उन्हनि जो बि हक़ु आहे। इस्लाम त बराबरी जो हक़ु ॾिनो आहे। मुस्लमान तव्हां सभु ॿाहिरि आहियो। उन खां अलावा ज़मींदार न आहे, वॾेरो न आहे, बाबो न आहे, अमीर न आहे, ग़रीब न आहे। मस्जिद जे अंदरि नमाज़ पढ़णु वञूं था, हिक सिफ़ में बीहूं था, सरदार बि गॾु पढ़े थो, वज़ीर आज़म बि गॾु पढ़े थो, आर्मी जो चीफ बि गॾु नमाज़ पढ़े थो। हुते त जेको आहे हेठि मथे वॾो नंढो त नथो नज़र अचे। पेशमाम ग़रीब जो ॿारु आहे, पढ़ण वारा पोयां जेको आहिनि वॾेरा आहिनि। केरु जवाबु ॾींदो? धरती जे अंदरि जॾहिं लहंदा बि उते मलाइक तव्हांखे जॾहिं पुछा कंदा तव्हांजो रब केरु आहे, तव्हांजो रसूल केरु आहे, तव्हां खां 3-4 सुवालनि खां पोइ जॾहिं तव्हांजो हक़ु हिसाब शुरू कयो वेंदो, सभ खां पहिरियां त हारी जो पुछाणो थींदो तव्हां खां। उनजो केरु जवाबु ॾींदो? सो ख़ुदारा अलाह खे हाज़िर नाज़िर सम्झी उन्हनि जो हक़ु न मारियो। ग़रीब ऐं मिसकीन खे पंहिंजो हक़ु ॾियो। हारी पंहिंजे बचनि समेत पंहिंजी ज़िंदगी जा लम्हा उन में विझी पंहिंजूं ख़ुशियूं मोहबतूं ख़्वाहिशूं सभु गॾु करे उहो ज़मीन में लॻाईंदो आहे। सख़्तु ज़मीन खे नरम करे फसल तयारु करे मार्केट में आने थो, ऐं मार्केट वारा तव्हां जेके करप्ट माफ़िया तोड़े हुकूमत जेको आहे उन सां नाजाइज़ी करे थी ऐं उनखे ख़ुदकुशी करण ते मजबूर करे थी। इहो हारी जो क़तल आहे। सो हारीअ ते रहम कयो। हारी जो जेको अघु आहे उनखे मुकमल तौर ते ॾिनो वञे, उन्हनि खे रिलीफ ॾिनो वञे, उनखे पैकेज ॾिना वञनि। असां वटि अहिड़ो कानूनी कोन्हे को नज़र नथो अचे। हिकिड़ो आवाज़ु आहे, ख़ुदा कंहिंखे इंसाफ़ु ॾींदो, को नेक अलाह जो बानो हूंदो जेको नोटिस वठंदो। अपील कयूं पिया, ॾिसिजे छा थो थिए। हाणे ॾींदा पंहिंजे मेज़बान इमरान सर्की खे इजाज़त। अलाह निगहबान, सिंध सलामत, साथ सलामत।